अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो। दोस्तो तव्हांखे गुड न्यूज़ ॿुधाईंदो हलां त जिन बि दोस्तनि JEST जी टेस्ट ॾिनी आहे या ॾेई चुका आहिनि उन्हनि दोस्तनि जी रिज़ल्ट उन्हनि जे पंहिंजे ई अकाउंट ते अपलोड थी चुकी आहे। यानी उन्हनि जी रिज़ल्ट जेको आहे उहो IBA अनाउंस करे चुको आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे रिज़ल्ट खे अञा ताईं नाहे ॾिठो त हींअर ई पंहिंजे अकाउंट खे STS जेको अकाउंट आहे तव्हांजो उन खे लॉगिन कयो ऐं जहिड़े तरीक़े सां तव्हां स्लिप डाउनलोड कई हुई उन ई साॻिए ऑप्शन जे भर में हिकिड़ो ऑप्शन आहे, हुते तव्हां पंहिंजे रिज़ल्ट खे ॾिसी सघो था। ऐं जेके बि दोस्त हाणे सुभाणे खां टेस्ट ॾियण जे लाइ जेके वञी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ नेक दुआऊं। ऐं तव्हांखे बि ॿुधाईंदा हलूं त जेके बि दोस्त टेस्ट ॾियण जे लाइ वेंदा तव्हांजी बि रिज़ल्ट IBA 48 कलाकनि जे अंदरि तव्हांजे पंहिंजे ई STS अकाउंट ते अपलोड करे छॾींदो। त जीअं तव्हां टेस्ट ॾियो उन खां पोइ ठीकु 48 कलाकनि ते तव्हां पंहिंजे रिज़ल्ट खे ॾिसी सघो था। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां पंहिंजे अकाउंट ते वञी हुते तव्हां इहो पिणु ॾिसी सघो था त तव्हां साइंस में केतिरियूं मार्कूं खयूं आहिनि, तव्हां फिज़िक्स या केमिस्ट्री इहो सभु साइंस वारे क्वेश्चन में अचे थो, मैथमेटिक में घणियूं मार्कूं तव्हां खणियूं आहिनि, सिंधी में तव्हांजूं केतिरियूं मार्कूं आहिनि, तव्हांजो टोटल परसेंटेज घणो थिए थो ऐं तव्हां हर क्वेश्चन में केतिरियूं मार्कूं खयूं आहिनि। त दोस्तो उमेदु आहे त तव्हांखे इहा न्यूज़ ॿुधी ॾाढी ख़ुशी थी हूंदी ऐं तव्हां काफ़ी जेके दोस्त आहिनि उहे पंहिंजे रिज़ल्ट जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। त इंतज़ार जूं घणियूं तव्हांजूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं नेक तमन्नाऊं तव्हांजे लाइ। उमेदु आहे त जीअं तव्हां पंहिंजे रिज़ल्ट ते वेंदो तव्हांजो परसेंट जेको आहे उहो 60% खां मथे हूंदो। इहा ई नेक तमन्नाऊं ऐं नेक दुआऊं सभिनी दोस्तनि जे लाइ। दोस्तो इन ख़ुशीअ जे मौक़े ते जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं उन सां गॾु बेल आइकन खे ऑन करे वठो त जीअं तव्हां वटि IBA जी न्यू अचण वारी जेका बि अपडेट आहे उहो तव्हां वटि नोटिफिकेशन जी सूरत में सभ खां पहिरीं पहुची सघे। त प्यारा दोस्तो उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो सुठी लॻी हूंदी ऐं वीडियो खे लाइक ऐं कमेंट लाज़मी कंदा। थैंक यू। दुआउनि में यादि, अल्लाह निगहबान।